नाले में जाते हिकिड़ो गरीब ख़ानदान आहे, बिल्कुलु गरीब ख़ानदान आहे जंहिंजी कुझु फुटनि में आहे। असीं उन जो तव्हांखे चुल्हो ॾेखारींदासीं त उन जे चुल्हे जी जेका हालत आहे ऐं जेको चुल्हो उन जो आहे त उहो सिर्फ़ु 3 सिरनि जो आहे, जंहिं ते उहे पंहिंजो गुज़र सफ़र कनि था। में थांव पिया आहिनि जेके उहे पंहिंजो गुज़र सफ़र लाइ रखनि था। इहे उन जा थांव आहिनि, उहे काठियूं आहिनि। इन खां अलावा का बि हिते ॾिसण जी जॻह न आहे। सूरत हाल तमामु अफ़सोसनाक ख़बर इहा आहे। शेर बिल्कुलु ग़रीबी हाल आहे, मुस्तहिक़ आहे। ऐं साईं जो चवणु इहो ई आहे त असांखे कुझु बि न गवर्नमेंट तरफ़ां न नुमाइंदनि तरफ़ां न कंहिं ॿिए तरफ़ां असांखे कुझु मिलियो आहे, राशन वग़ैरह का शइ बि न आहे, कुझु बि असांखे नथो मिली ॾिनो वियो आहे हिन वक़्त ताईं। अब असांजो चवणु इहो आहे त असांखे अलाह को साकनि जो आसरो बि न आहे। 2 सिर हूं असांखे लही पई जे लाइ बि ॾाढी परेशानी हूंदी आहे। जॾहिं मां कंहिंजा थांव मले थी अचां, को ॿुहारी ॾेई थी अचां त मां अञा थी पई त असां ॿई खाऊं था राशन पाणी। न क अॼु ॾींहं ताईं असां नाम लिखाए तंग थिया आहियूं। असांखे कहीं न रुपयो ॾिनो आहे, न पैसा ॾिना आहिनि, न सौदो ॾिनो आहे, कुझु बि न आहे। अलाह को सा असांजो पाड़ो महलो बि ग़रीब आहे, केरु कंहिंजो न आहे, कोई न ॾींदो आहे। बस बाबा मिड़े अलाह करे मालिक ॾे थो पियो, मजर सां कराईंदा आहियूं, मोमिनरू आहियूं। बाक़ी फंड फड़ी असांखे कान्हे, 2% हर को अचे थो, चङा मठा सभु कुझु। पोइ असांजी मालिकी नथी थिए त असां वञूं था बि धिका ॾेई वापसी मोटी था अचूं। चऊं था वञी अलाह ॾींदो, कंहिंजी कढ लॻूं, चुपड़ी करे पंहिंजो रब खे वॾाए पोरियो पालो जी। न न न न कंहिं न कई आहे। उहा असांजी बि गवाह हूंदी, दुनिया ॾिसे थी, पाड़े ओड़े ख़बर आहे। बाक़ी ॿार बचो वेंदो आहे थाम टपड़ नज़रीअ ते मले, पर मिड़े पाणी ऐं चाचे जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं जेका घरारी मासी जूं बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त हिननि चयो असां तमामु ज़िंदगी ॾाढी ॾुखी तरीक़े सां गुज़ारे रहिया आहियूं। असांखे खाइण पीअण लाइ राशन न आहे। उन खां अलावा असांजो जेको घरु आहे तमामु हेठि आहे ऐं असांजी जेका गिटी आहे मथे आहे। जॾहिं बरसाति ऐं वग़ैरह पाणी पवे थो त असांखे तमामु ॾुखियाई पवे थी। हिननि सरहदी वारनि खे ऐं सिंध सरकार खे अपील कई आहे त ख़ुदा असांजी मदद कई वञे, असांखे अजो बि ठाराए ॾिनो वञे। उन खां अलावा असांखे राशन पाणी बि ॾिनो वञे, जीअं असां पंहिंजी ज़िंदगी सुकून में आहे। असीं उन जो तव्हांखे चुल्हो ॾेखारींदासीं त उन जे चुल्हे जी जेका हालत आहे ऐं जेको चुल्हो उन जो आहे त उहो सिर्फ़ु 3 सिरनि जो आहे, जंहिं ते उहे पंहिंजो गुज़र सफ़र कनि था। ऐं उन खां अलावा उन जी भर में थांव पिया आहिनि जेके उहे पंहिंजो गुज़र सफ़र लाइ रखनि था। इहे उन जा थांव आहिनि, उहे काठियूं आहिनि। हिन खां अलावा का बि हिते ॾिसण जी जॻह न आहे। सूरत हाल तमामु अफ़सोसनाक ख़बर इहा आहे। शेर बिल्कुलु ग़रीबी हाल आहे, मुस्तहिक़ आहे। ऐं साईं जो चवणु इहो ई आहे त असांखे कुझु बि न गवर्नमेंट तरफ़ां न नुमाइंदनि तरफ़ां न कंहिं ॿिए तरफ़ां असांखे कुझु मिलियो आहे, राशन वग़ैरह का शइ बि न आहे, कुझु बि असांखे नथो मिली ॾिनो वियो आहे हिन वक़्त ताईं। बसि वाशरूम आहे जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो त सिर्फ़ु 5 या 10 फुटनि में उनजो 2 आइटम आहिनि, वाशरूम बि त उन खां अलावा नलको बि। ऐं जो जेको आगवर आहे घरु आहे उहो तक़रीबन घिटीअ खां 3-4 फुट हेठि आहे। जॾहिं चवनि था त जॾहिं मींहुं वसंदो आहे त असां सां वॾो ज़ुल्म हूंदो आहे। असां उहो पाणी बाल्टी सां कढी करे अंदरि कढंदा आहियूं। हे हिकिड़ो वणु आहे।